बेपासे मां खे अहम ख़बर ॾियूं पिया। कंधकोट मां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी वई। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर है कंधकोट मां ॾियूं पिया मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी वई आहे। अहम ख़बर है कंधकोट मां तव्हांखे ॾियूं पिया मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी वई आहे। कंधकोट में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी वई। हिकु भेरो ॿीहर मां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे कंधकोट मां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी। कंधकोट में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी वई आहे। कंधकोट में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी। हिकु भेरो ॿीहर मां खे आगाह कयूं पिया। कंधकोट में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि क़बाइली झेड़ा ख़त्म करण लाइ रैली कढी।